बुर्ज हमल में रहबरी करण जी ख़्वाहिश हूंदी आहे। पंहिंजे ग़ैर मामूली हौसले में ही ॿियुनि जद्दी औरतुनि वांगुरु हूंदियूं आहिनि ऐं इन खां वधीक तेज़ रफ़्तार हूंदियूं आहिनि। पंहिंजुनि सलाहियतुनि खां वधि में वधि कमु वठण लाइ हमल औरतुनि लाइ ज़रूरी आहे त संदन दिलि ऐं दिमाग़ लाइ हर वक़्तु को चैलेंज मौजूदु रहे। हमल औरत जो दिमाग़ हिन जे जिस्म जो सभ खां मज़बूत हिसो आहे, जेतोणीकि हू जिस्मानी तौर ते बि होशियारु आहिनि। इन खां सवाइ संदसि जिस्म में हिक जहिड़ी कशिश हूंदी आहे। हमल औरत सुस्त बिल्कुलु नाहे हूंदी। हू कुझु बि करे ॾेखारण जे जज़्बे जे करे हर वक़्तु पाण खे मसरूफ़ रखंदी आहे। हू जेकॾहिं वांदी हुजे ऐं उहो महसूसु करे त हू कुझु बि नाहे करे रही त उनखे ख़राबु असर पवणु शुरू थी वेंदा आहिनि। हू पाण खे ॾुख में मुब्तला करे छॾींदी आहे। इन लाइ ज़रूरी आहे त हू हर वक़्तु हरकत में रहे ऐं पंहिंजे दिमाग़ खे मसरूफ़ रखे। नजूमिन जो चवणु आहे त हमल औरत पंहिंजे जज़्बात खे सम्झण खां क़ासिर हूंदी आहे। हुन में अना ऐं ख़ुदि मुख़्तियारी वारे जज़्बे जी शिदत हूंदी आहे। हमल औरत पंहिंजे जज़्बनि जो सही नमूने इज़हार बि नाहे करे सघंदी। जज़्बात जे इज़हार में हू पंहिंजी ज़ात खे अहमियत ॾींदी आहे। हिन औरत जो सुठो रुख़ इहो हूंदो आहे त पंहिंजी अना जे बावजूदि नाकामियुनि जे ख़तरनि खां महफ़ूज़ रहंदी आहे। इन जो नाकारी रुख़ इहो आहे त अहिड़ी रीति हू पाण खे दोखो ॾेई सघे थी ऐं माण्हुनि ते इहो ग़लति तासुरु छॾे सघे थी त हू जंग में ख़ासि तौर ते मुहबत जी जंग में कॾहिं नथी हाराए।